दुनिया जे अंदर माण्हू कैसा भी मोहब्बत कंदो आ न, ज़ाल सां करे, पुटन सां करे, माल सां करे, दोस्तन सां करे, पर बिन ॻाल्हियुनि जो हमेशा भव हूंदो अथसि। यार ये ज़ाल खां जुदा त न थींदुसि, या हीअ त जुदा न थी वेंदी, पुटन खां मां त जुदा न थी सघंदुसि, हे त न थी वेंदा। ही माल, ही मिल्कियत, ही बंगला, ही माड़ियूं, ही गाॾियूं, ही कारोबार, मां छॾे त न वेंदुसि। इहो भव सदाई हिकु इहो भव, ऐं ॿिए नंबर में वरी बेवफ़ाईअ जो डर। हिकु जुदाईअ जो भव, ॿियो बेवफ़ाईअ जो डर। त भला हे बेवफ़ा त न थींदा, ज़ाल बेवफ़ा त न थींदी, पुट बेवफ़ा त न थींदा, ही माल बेवफ़ा त न थींदो। सॼी ज़िंदगी दिमाग़ में इहे ॻाल्हियूं बसवार हूंदियूं आहिनि त जुदा त न थींदासीं, बेवफ़ा त न थींदा। ईअं आहे न आहे, ॻाल्हायो त थोरो सॼी ज़िंदगी जुदा थींदासीं, मां छॾे वेंदुमि अलाए मूंखे छॾींदा, अलाए बेवफ़ा थींदा। जॾहिं इंसान सकरात वारे ॾिहाड़नि में मौत जे बिस्तरे ते पहुंदो, मरण जो टाइम हूंदो, अखियुनि जे आॾो ज़ाल बीठी आहे, न्याणियूं बीठियूं आहिनि, पुट बीठा आहिनि, माल, ट्रैक्टर, गाॾियूं, पेजारा, कारोबार, ज़मीन, मोटर साइकिलियूं, अखियुनि सां ॾिसे थो, अखियूं विच में बि थो ॾिसे बि थो, रोए बि थो, त मां इन्हनि खे छॾियूं थो। ज़ाल बीठी आहे, छॾींदो वञा, पुट छॾींदो वञा, ही औलाद छॾींदो वञा, ही माल छॾींदो वञा, ही बंगला छॾींदो वञा, ही माड़ियूं छॾींदो वञा, इहो भव छॾींदो। ॿियो बेवफ़ाईअ जो डर, ज़ाल एॾी बेवफ़ा जेका 60 साल, 70 साल, 50 साल हिक चादर में रहण वारी, मरण खां पोइ चवंदी जल्दी कयो मुंहिंजे मुड़ुस खे खणो, पुट सां जल्दी कयो अबे खे खणो। दोस्त एॾा बेवफ़ा जेके होटलुनि ते चांहि मानी असां सां गॾु खाईंदा हा, रातियुनि जो रातियूं कचहरियूं कंदा हा, धरात गुज़री वेंदी, वेठा हूंदा हा, मरण खां पोइ तॾहिं ते ईंदा। मौलाना जो जनाज़ो काएं बजे आहे? हाणे बचा थो पुछे, त सॼी राति वेहंदे, ये तो होटल ने कचहरी सॼी, हाणे बचा थो पुछे काएं बजे? अधो कलाक देरि हूंदी त छॾी ॾींदो, चलो छॾे जनाज़े खे पोइ दुआ ते ईंदासीं। बेवफ़ा ज़ाल घर खां टनो कढियो, बेवफ़ा पुट ऐं माल, या खट बिस्तरा रिलियूं चादरूं, ऐं पुट आया क़बर ते, पूरे रिलियूं बि मोटायूं, चादरां बि मोटायूं, ये अजरक खुदा वास्ते जेके पवंदा आहिनि उहे बि मोटायूं, दोस्त बि मोटी आया, तॾहिं ते वेठा, पर इन ॾाढो रुना, ॾाढो रुना, ॾाढो रुना, ॼणो हमरान खे मानी न वणंदी। ॿिए ॾींहुं रोअण जी कोशिश कयूं पर रोई न सघिया, 3 ॾींहं अधु ॾींहुं न गुज़रंदो, हाणे तॾहिं 3 ॾींहं पूरा नथा थियनि, अधु ॾींहुं बसि सिकल मोआ, हिकिड़ो ॾींहुं विच ते, हिकु ॾींहुं सॼो ॾींहुं, ॿिए ॾींहुं अधु ॾींहं ते तॾो कयूं हलिया विया, ख़बर न आहे अलाए कीअं ॼाओ ई कोन हो, ॼणो ख़बर न आहे, क़बर में अकेलो वियो, ॾाज ॾिनऊंसि अलाए कहिड़ो, पुट बेवफ़ा, मुंहिंजो सोहणो अली, शेरे जली, हक़ जो वली, हैदर, शेरे बबर, फाते खैबर, असदुल्ला, करमल्ला वजहू, पंहिंजे गुलाम कंबर खे वठी करे कब्रस्तान में आयो। कब्रुनि वारो छा हाल आहे तव्हांजो यार? मुंहिंजे मौला अली पुछो, छो त हज़रत अली साईं फरमाए त मौत अटल आहे, लिदू लिल मौत वबनू लिल खराबी, माण्हू ॼमंदो आहे मरण जे लाइ,
ऐं घर ठहंदा आहिनि वेराणी जे लाइ। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा पुछो कब्रिस्तान वारो तव्हांजो कहिड़ो हाल आहे? असांजो त हाल इहो अथव तव्हांजे मरण खां पोइ 3 ॾींहं तॾो कयो, 3 ॾींहं पोइ तॾो कयूं, पोइ तव्हांजी जाइ खे विरायूं, बाबा मिल्कियत विराए, तव्हांजी ज़ाल 4 महीना 10 ॾींहं इंतज़ार पूरी करे मुड़ुस ॿियो कयईं, तव्हांजे ओताकुन अथव बंगुलनि अथव जाइन जे कागज़नि अथव ज़मीन जे कागज़नि नाला मिटजी विया ॿियनि जा लिखिजी विया, तव्हांजे सवारनि ते ॿिया पिया चढ़नि। असांजो हाल इहो आहे यार, पंहिंजो बि त को ॿुधाए। मुंहिंजो मौला अली रोई वेठो चई कंबर अच त मोटी हलूं, हिननि खे ॻाल्हाइण जी ताक़त हुजे त रड़ियूं करे चवनि था अली क़बर में अमल खां सवाइ ॿियो कुझु न। अमल से बनती है जिंदगी, जन्नत भी जहन्नम भी। दोस्त मोहम्मद बिरोई में अचण वारो बिरोई साहब बि क़ौम वारो जे कॾहिं वफ़ादार ऐं जुदा न थिए न, उहे 2 शयूं अथव। हुन सां तव्हां वफ़ादारी कयो ई कोन था, अधु कलाक थोरी लेट थी त अधु माण्हू थी विया। वफ़ादारी तव्हांजी आहे, तव्हांजी वफ़ादारी आहे क़ुरान सां। 2 शयूं अथव, न जुदा थियनि न बेवफ़ा। हिकु अथव अल्लाह जो क़ुरान। थोरो ॾाढा सुभान अल्लाह चओ था, जुदा न थी, ही जुदा न थी, हित बि गॾु, क़बर में भी गॾु, माशर में भी गॾु, त जन्नत में भी क़ुरान गॾु। अस्सियाम वल क़ुरान यशफ़िआन लिअब्द यौमल क़ियामा। क़ुरान ऐं रोज़ो बाण जी सोभरस कंदा, जॾहिं मरीदो वञे न सभु मोटी आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम क़ुरान मजीद खे चवे थो मुंहिंजा कलाम तो वारो यार, तो वारो परवानो, तो वारो दीवानो, जेको तोखे पढ़ंदो हो ॿुधंदो हो उहो फौत थी वई। क़ुरान वञेसि क़बर में वञी दिलदारी ॾेसि। सुभान अल्लाह। ये सोनी सूरत, ये नहीं तो किताब, ये किताबी सूरत ना। हसीन जमील थी करे क़बर में ईंदुसि, अस्सलामु अलैकुम, वालेकुम अस्सलाम, सुञाणे चई यार तुंहिंजो ॾोह न, तुंहिंजी मूं सां वॾी यारी ही वॾी मोहब्बत ही। रात जो मूं सां कचहरी करे पोइ सुम्हंदे ॾींहं जो वेंदे कमकार ते अॻ में मूं सां छोकिरो कनातुन खे टेक न ॾियो पर वकिरंदा वो चरियो हेॾी पोइते थी थकिजी पिया। अल्लाह जा बाना वाइस वग में ट्राई न उसाई जान बस बस गई जब पट जूस वेहणी न सोचे मां छा कयां। बाबी 12 बजे को ॾींहुं सां गुज़ारियो तवजो आहे जागो था न माशाअल्लाह। जेके निंड पिया हथ खणो माशाअल्लाह आहिनि बचे ख़ैर को मसलो अल्लाह से वॾे अली गोर के बरकत करे। हिम्मत ते वेठो आहे कमज़ोर माण्हू वेचारो तभी वेठो आहे साथ ॾे क़ुरान सां साथ ॾिनो त इहा ई ॻाल्हि त कयां थो न। चओ सुभान यार मां अल्लाह जो क़ुरान आहियां रात जो सूरत तबारक लज़ी चवंदसि मांखे पढ़ी करे पोइ सुम्हंदे ओ नौजवान ओ मोबाइल हलाइण वारो राग ॿुधण वारो राग ॿुधंदे ॿुधंदे निंड थी अची वञई। अलाह न करे जे हिते मौत अची वञे त कहिड़ो हशर थींदो। पर जे क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे पढ़ंदे
निंड जी वई सुबह जो जाग में रब फरमाइंदो मलाइको इन मुझे बाने जे नमाया माल में लिखो सजी रात मां अल्लाह जो इते कुरान पढ़े कुरान ई वफादारी ईंदो सूरत तबारक लजींदी मलाक लगे चंदी हटो ये मैयत वांगुर मैयत के पखी या पर करे उन के लिकाईंदी जी कुकड़ पाजन बच्चन के परन में लिकाई मोटो अला सही के जो ही बानड़ो असा के पढ़ंदो हो सूरत मुल्क चवंदी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क पढ़ी सुमदा के खुदा जी ज़ा जो कसम पढ़ंदे पढ़ंदे निंड जी वई सूरत तबारकल्लज़ी फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर देखो दादा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लबिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम सूरत यासीन चवंदी मुंहिंजा मौला बानड़ो असां सां मोहब्बत कंदो हो राजो तबारकल्लज़ी चवंदी सही मूंखे पढ़ी सुम्हंदो हो सूरत यासीन चवंदी मुंहिंजा मौला ये कम ते न वेंदो हो दुकान न खोलींदो हो मुंहिंजा मौला करीम असांजी बात इन जे हक में कबूल कर या असा के पांजे कुरान मां कडी छडे या न बाने के माफी दई या बसाई इन जे कब्र के जन्नत जी दरी खोले दे अल्लाह 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 आए दोस्त मामा चतु जे गोठ में अचण वारो रब फरमाइंदो मलाइको मोटी अचो या सूरत यासीन ऐं सूरत मुल्क मुझे कुरान जी सुआ सूरत यासीन मुझे कुरान जी दिला मोटी अचो इन सूरत जी सुफारिश कबूल करे मां अल्लाह ना बाने के बसे करे न जे कब्र के जन्नत जो बाग तो बनाया कुरान जी कर इधर दे बजियो कुछ बजिया भूख भी लगे ना चार न दिए गला नहीं वफादार थियो ओ इन यार सिंपल नहीं की पढ़ो पंज शयूं अहिड़ियूं थो जंहिंजे ॾिसण सां अल्लाह जी कावड़ टरंदी आ रहमत जो मींहुं सुभान अल्लाह अन्नज़रु इलल काबा काबतुल्लाह के ॾिसण सां वडेरो अली गोर खान हाणे ताज़ो ताज़ो उमरो करे आयो सुभान अल्लाह अन्नज़रु इलल काबा अन्नज़रु इलल काबा हुसैन बेचारे एडी मेहनत कई आ अल्लाह उन्हनि माण्हुनि जे माल में रिज़्क़ में बरकत फरमाए जिन अदा हुसैन सां हिन जलसे में जानी माली तावन कयो ऐं अल्लाह उन्हनि बानणनि जे भी दर्जात के बुलंद फरमाए जो बिरोई साहिबन पंहिंजे वॾड़नि जे नियत कहीं चांवर कहीं जेको आहे सो वठी ॾिनो कहीं गोश्त ॾिनो बहरहाल हिन जलसे में तावन कयूं वरी वॾी हुसैन महिनत कई आहे त इको साउंड फिरियारो डमो घुरायो हे मशहूर अथव इको साउंड सिंध में जाम सोरे ताईं ईंदो मां चयोमांनि इहो घुरायो ॾाढो मूंखे हे वणंदो आहे दिलि सां वणंदो आहे न हिन सां न वणंदो सुभाणे अल्लाह न था चओ घुरायो माया त भलो थो हले न तव्हांजो घुराईंदो अहिड़ी शइ भाॼी 5 रुपए में त मख न हूंदी त ॿियो छा हूंदो आहे हे त लाउड आहे न स्पीकर आहे न घणा लाउड वारी बचाव कंदा त सड़ी न वञे हे वरी अलाह जो माण्हू बचाव सड़ंदो न क़ुरान में बरकत पवंदा चओ सुभाणे हा अल्लाह हुसैन जी भी मेहनत कबूल फरमाए न गोठ वारनि जी
मां तो 12 बजे पंहिंजो जलसो समझी मां चयो मां तो दुआ करंदो चई तू भली वाइज न कर सॼो ॾींहुं वेठो हाल में सभिनी खे दावत मां ॾिनी सभिनी खे पोइ मां करे तारीख़ मां वरिती ऐं अल्हम्दुलिल्लाह सब अची विया सब अची विया मां उन्हनि जो सदर बि आहियां न दरगाह कोन पर मूंसां मोहबत ई करे आया अल्हम्दुलिल्लाह रंग लगी गया इन्हनि जो इखलास जो अॼु हिननि जो जलसो बाराड़ीअ में ईअं थो हले ॼण लाड़काने जे विच चौक ते पियो हले मां पंहिंजी ॻोठी जी ॻाल्हि कयां जागो था न ॿियो वरी दुआ हो न बुज़ुर्ग पोड़े जी साईं दिल मुराद साईं मौलादाद दिल मुराद सब इन जो मेहनत एरो दीन जो इदारो कढी अल्लाह जागो था कुरान पंज शयूं अहिड़ियूं तो जंहिंजे ॾिसण सां अल्लाह जी कावल टरंदी आहे रहमत जो मींहुं वसंदो आहे नज़रो इलल काबा काबतुल्लाह जे ॾिसण सां खुदा जी ज़ात जो कसम जो गुनाह जा अंबार खणी करे मके पाक में वञ जुती बीजे बिकैया मथड़ो गाड़ो काटन जा कपड़ा ना कफन वारियूं चादरां पाए करे मके पाक में दाखिल थियो होरनिया हेठ कंदो कंदे कंदे काबतुल्लाह जे सामो जो बीठो ईअं जो नज़र कयई खुदा जी ज़ात जो कसम आओ मुसलमानों कलमे वारो ऐलान तो थे थकावट ॾाढी गुनाहन सां भरजी आयो आ पर मुंहिंजे घर ते काबतुल्लाह ते नज़र पवंदी थी वञे मां रब जी रहमत जो मींहुं वसीदो पवई मुंहिंजी कावड़ टरी थी वञे वञी करे काबतुल्लाह जा 7 चक्र ॾेई करे सफ़ा का मरवे का सफ़ा 7 चक्र ॾेई करे 12 कातू नफल पढ़ी करे आबे समझम जो गिलास पी करे वनी मतो कूड़ा गुस्ल कर ऐलान तो दे मुझा बानड़ा सिद्ध मां गुनाह खणी आए गे काबतुल्लाह जी ज़ियारत कई काबतुल्लाह जो तवाफ कई आए 12 कातो नफल भी पढ़ई वार भी कूड़ाई मां सजी जिंदगी जा गुनाह माफ कया माई दादा त चो न सजी जिंदगी जा गुनाह जन मां जे पेट मां न जमी अन नज़र इलल काबा काबतुल्लाह जी ज़ियारत कर सा अल्लाह सबनी के मदीनो ॾेखारे हो रहा था अल्लाह मक्को घुमाए बरकत वाला काबे जी इमाम जी पोया हिक नमाज पढ़ी अचो न लख नमाज जो सवाब हिक नमाज होगा ना अंदाज बरकत वारो बरकत दोस्त मोहम्मद बरोई जे गोठ वारो जंहिंखे रब बरकत वारो कंदो आहे उन जो कोई मुकाबिलो करे न सघंदो काबतुल्लाह बरकत वार कुरान में फरमाए अल्लाह ओ सेनामंद बरोई जे दावत अचण वारो ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाईंदा इन अव्वल बैति उज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका बिबक्कत मुबारका हुदल लिल आलमीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो मके पाक में अल्लाह जो घर बैतुल्लाह जेके रब तो फरमाए सा बरकत वारो करे छड़ियो एक नमाज पढ़ लख नमाज जो सबब जेके रब बरकत वारो कंदो उन जो कोई मुकाबिलो करे न सघंदो ऐं उन ज़माने में काबतुल्लाह ठहियल हो खजिन जे चढ़न जो सादड़ो सूदड़ो यमन जो बादशाह उन जी माला सरसो उन जी सर चांदीअ जी उनके कोई ॾिसण ई न ईंदो हो अबरे के पेट में सूर पयो काबो ठहियल भी सादो पत्थरनि जो इन्हीअ जे करे
मां इनखे ड्राया 60,000 हाथियुनि जो लश्कर वठी करे मके पाक में कागे आयो। अल्लाह अल्लाह मके जे बागिरा उठन जो धन पियो चरे। वाह जा उठ या कंजा जैसे काबे जे मालिक जा उन ज़माने में काबतुल्लाह जी खिदमत करण वारो काबतुल्लाह जी बुहारी ॾियण वारो सदको वञास मुझे मिठड़े मोहम्मद करीम साईं जो ॾाढो ख्वाजा अब्दुल मुतल्लब हुयो। जैसे काबे जे मालिक जा जे ज़ब्त कयो बादशाह 70,000 नूर वठी आयो। जन ओडी हाथियुनि जी काबे के ॾाढ मुझे साईं जी ॾाॾे की ख़बर पई नबी साईं न जावा जमण का 1 साल के जो वाक्य ये जो अच्छी उठ छडाण रो बसा सोहणो जवान हसीन जमीन ये जो अच्छे बोन सदको वञास मिठे मोहम्मद करीम जे ॾाॾे ख्वाजा अब्दुल मुतल्लब जे चेहरे में जो मोहम्मद मुस्तफा जे नुबुवत जो नूर चमक। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उच्चे खानदान मां हलिया बरात छोले मुझे आटा सब तो क्या थी चिंकीरा कुछ चिंकीरा जिन्हें काबे जो मालिक थव ख्वाजा अब्दुल मुतल्लब के चई मां तो जो घर काबो ड्राण तो अचा तू वरी उठ छडाण आयो आ। नबी साईं जे ॾाॾे चयुसि उठ मोजा काबो मोजो न थई मां काबे जो नौकर मां काबे जो खादिम मां काबे के बुहारी ॾियण वारो काबे जो मालिक या तू जान मालिक जाने असां गरीबन के विच में सोता आने बाबा असांजा उठ छॾे सी तू नहीं दे न बाबा मां एॾा सारा काए आयो पोइ जमा गरीब मिस्किन माण्हू थी छॾियो उठ छॾियो। ख्वाजा अब्दुल मुतल्लब सभिनी घणे अचो जबल जे चोटी ते चढ़ी अबरे जो मज़ो ॾिठो सी अबरा जी तू 60,000 हाथियुनि जो लश्कर काहे पाण खे ताक़त वारो थो चेन पर जंहिंजो घर आहे न उन जो बि ऐलान आहे त सुपर पावर हिकु अल्लाह सुपर पावर इन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ। ओ मुझे महबूब ऐलान कर जेका भी कुव्वत मुझे अल्लाह वटा सारी ताकत आयो। अबरो बादशाह उठ दे वेही ॾाचे वही करे हाथीअ ते बैतुल्लाह के ॾाण जे लाइ बैतुल्लाह ॾे मोह कई त हारी हाथी फिरी वरी यमन ॾे पोइ वरी लठियूं हणे ॾे अल्लाह फरमायो मुंहिंजा दिल भर न ॾिठई फील वारनि सां ला कहिड़ो हशर कयो आया हम जो घर बैतुल्लाह ठाण जे लाइ रब साईं फरमायो असां पंहिंजो लश्कर मोकिलियो। रब जो लश्कर पखी भी अल्लाह जो लश्कर मच्छर भी अल्लाह जो लश्कर हवा भी अल्लाह जो लश्कर पानी भी अल्लाह जो लश्कर जेकॾहिं को दुश्मन ईंदो रब पंहिंजे लश्कर खे हुकुम ॾींदो आए जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम के बाय जे आड़ा में वेदो रब उन लश्कर मां हिकड़ो सिपाही सो भी मंडड़ो मच्छर वनी करे जे निमरूद जे नक में गिरी करे वनी करे उनके मथे में चक्कर हणो त उन जो दिमाग सही दे खुदा जी ज़ा जो कसम नूह अलैहिस्सलाम जी कौम दे पाणीअ जो लश्कर मोकिलियई ओॾे हवा जो लश्कर रब फरमायो ओ मुंहिंजा दिल बंद ठही असां पंहिंजे दीन जो कम रब तो फरमाए असां कमज़ोरनि खां वठंदा आहियूं मच्छर कमज़ोर उन खां दीन जो कम वरितई हिते बैतुल्लाह खे हाय हिफ़ाज़त करण जे लाइ हाथियुनि जे मुक़ाबले में वॾो लश्कर न आयो रब तो फरमाए मुंहिंजा दिल भर असां पखी मोकिलियासीं पखी अबाबील हाय रब जी मर्ज़ी आहे जेकॾहिं वॾा पैसे वारा कम न कनि ग़रीबनि खां कम वठे खुदा जी ज़ात जो कसम रब जी मर्ज़ी आहे।
खरबे पेस उते दीन जो कम न तो थे जेकॾहिं रब दीन जो कम वठे इन हुसैन गरीब खां इन बिरोइन साहबन खां दीन जो कम पियो वठे मौला दाद गरीब खां दीन जो इदारो मदरसो पियो हलाए खुदा जी सा जो कसम रब के पंहिंजो दीन ॾाढो प्यारो अल्लाह अल्लाह रब तो फरमासा अबाबील जो लश्कर घुरायो इहा ॻाल्हि हिन क़ुरान शरीफ में लिखी पई त आए साजे को दोस्त मामा जदोई जे गोठ में अचण वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ा फरमाइंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तर कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तضलील व अरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिन मअकूल ओया तो सुभान अल्लाह चौनी ना अया तो 12 ही न थिया ने मोहब्बत सां जो सुभान अल्लाह मार यूसन जो सब भजी वेंदा ते न वेंदा जई बि वेठा यार मां जो भजी विया अल्लाह अल्लाह तो फरमासा पंहिंजो लश्कर घुरायो लश्कर अबाबील झिरकी वांगुर नंढड़ो वले वली को रखा देसी आयो हूंदो आई सदको वञे नंढड़ो अचो अल्लाह तो उनके छा ॾिनो राकेट लॉन्चर चईन को न जीतरी नमो जा दिलबर सही छा ॾिनई फरमाई तरमीहिम बिहिजारा सुभान अल्लाह तरमीहिम बिहिजारा एक एक नंढड़े पखीअ खे टे टे असां पत्रियूं ॾिनियूंसीं नंढड़ियूं पत्रियूं चांवर जेतिरो पाव न नंढड़ी पत्री चयोसीं वञो वञी करे हाथी वारे लश्कर जे फौज जे मथां इन्हनि खे भी करे चंबन के खोरण तां जो कम चोंब के खोरण तां जो कम त का असबि माकूल करण के मां अल्लाह जो कम दादा मत भी करे ये चोंब बुधो ये जो खोलियो एडी जीतरी का भी वधिक स्पीड से यह गोली आई ये मथे में टोपला पातल हन वडा सोराख करे इंगली में सोराख करे पेट के चीरे हाथी के चीरे वनी जमीन के अंदर ओलड़ गाह ता बारणिया मानू आयो ओलड़ काबतुल्लाह अज भी शान ईमान सां बीठो आ अरे जंहिंखे रब बरकत वारो करे उन जो केरो मुकाबलो करे काबतुल्लाह जो को मुकाबलो करे न सकियो अज भी बीठो आ वनी इमाम जे पोयां हिक नमाज पढ़ी अच लख नमाज जो सवाब ॾेई छॾींदो नबी मसने 50,000 50 अच्छा इन कुरान के बरकत वहादा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन फरमाए कुरान जंहिंखे असां बरकत वारो कयो अल्लाह कुरान के बरकत वारो करे छॾियो खुदा जी साजो कसम तौरात मुकाबले में न आयो इंजील न आयो सबूर न आयो ऐ तवज्जो कर कुरान के मुकाबले में कोई न आयो रब बरकत वारो करे छॾियो कुरान जो
कोई मुकाबलो करे न तो सके कुरान रहमत मोमिनन जे लाइ कुरान जेको हिदायत रखी अल्लाह कुरान में मोमिनन जे लाइ अल्लाह अल्लाह हिते भी गॾु कब्र में भी गॾु महशर में भी गॾु जन्नत में भी गॾु हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु केड़ो उमर सब सहाबी मदीने जे मीर जा मुरीद हज़रत उमर मोहम्मद जी मुराद आए सब सहाबी पाण आया उमर वडो बहादुर हो वडो दलेर होयो आए आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको कलमो पियो पढ़े उनके मार पिया जन मक्के में वडा बहादुर पिया रहन एक जो नालो उमर ॿिए जो नालो उमर मदीने जे मीर ज़रूरत महसूस कई हुजूर काबे जे कारे गिलाफ में हथ विझी करे दुआ घुरी ओ मुंहिंजा मोल मां तुंहिंजो दादलो नबी आहियां मके पाक में वॾा बहादुर दलेर ॿ माण्हू रहनी था हिकु ख़ताब जो पुट ॿियो हशाम जो पुट हिन ॿिन्ही मां हिकिड़े खे कलमो ॾे मुंहिंजे ग़रीबनि खे तकलीफ़ दीन इस्लाम के इज्जत वारो बणाए अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम ओ मुंहिंजा मोल मुंहिंजे इस्लाम के इज्जत ॾे कुवत ॾे ॿिनि मां हिकु ॾे या अमर ॾे या उमर ॾे ॿिन्ही मां हिकिड़ो ॾे अल्लाह अल्लाह हुजूर दुआ घुरी सुबुह थी हज़रत उमर पियो अचे अजीब अंदाज़ आहे इस्लाम आण जो अबू जहल चयो मुहम्मद मुस्तफा वञे थो वधंदो मुस्लमान वञंदा वधंदा कुझु कयो छा कयो चई त मुहम्मद मुस्तफा खे नऊज़ बिल्लाह क़त्ल कयो इहो कमु केरु कंदो चई उमर कंदो हज़रत उमर खे तलवार ॾिनो ॻाढ़ी तलवार कयूं पियो अचे हिकिड़े साहिबीअ ॾिठो उमर काॾे हज़रत उमर चयो वञा थो मुहम्मद मुस्तफा खे नऊज़ बिल्लाह क़त्ल करण हुन चयो मुहम्मद ऐं पहुचण ॾाढो ॾुखियो आहे तलवार सां मिली वई हज़रत उमर चवेसि उमर यार केतरा मारींदे मुहम्मद मुस्तफा जो कलमो तुझे घर पहुची वियो अथई तुझी भेण भी मुसलमान थी वई तुझो भेणियो भी मुसलमान थी वियो अथई कुरान जा सबक दा वेठा पढ़नी हां जी हां जज्बाती माण्हू सिधो आहे दर खड़काई सहाबी हजरत खब्बाब उनके कुरान पढ़ाए अम्मा फातिमा बिन खत्ताब दर खोल उनके मुड़ सके दर खोलिया खोलना दियो दरवाजे का लिखी दिसी चवे दो फातिमा उमर आयो उमर चोना सुभान अल्लाह उमर जो नालो भी तो ना नालो अज भी तहां के चौक दे चो उमर उमर ये पूछना ही गलत है कि कहां कहां है उमर जहां जहां है गैरत वहां वहां है उमर गैरत ही गलायो उमर जा गुलाम गलायो उमर तो उमर भी आ उमर जो ऐन इशारो तो दे उमर जे पहरे नाले जो पहरियों अखर ऐन मुझे मौला अली जे अली में पहरियों अखर ऐन उमर जो ऐन मुझे मौला अली जे ऐन के इशारो तो दे त दुनिया वारो उमर अली सां प्यार कंदो हो अली उमर सां प्यार कंदो हो उमर जो नालो बियो नाले जो अखर बियो मीम ऐं मोहम्मद मुस्तफा जे नाले मुबारक जो पहरियों अखर मीम मोहम्मद जो मीम उमर जे मीम ॾे इशारो ॾेई करे दुनिया वारनि खे चए थो त काइनात वारो मोहम्मद उमर सां मोहब्बत कंदो हो उमर मिठे मोहम्मद सां मोहब्बत कंदो चई न सुभान अल्लाह उमर जो आखिरी नाले जो अखर रा ऐं रब जो नाले जो पहरियों अखर रा
रब जी राह उमर जी राह की इशारो थी दी त दुनिया वारो रब उमर सां प्यार कंदो हो उमर पंहिंजे रब सां प्यार कर तेरे न सुभान अल्लाह जियां जो आहे थेणी ने दरवाजो खोले जज्बाती मानू ठगा हेडो चंबो होडो चंबो हेडो भेण पंहिंजे मुड़स खे छॾाइण आई उनखे बि चंबो हई चई छा थियो तई उमर असांखे मारे थो असांजो ॾोह कहिड़ो चई बे ॾाढे जो दीन छॾे वियो चई इन जे करे थो मारे चई ॻाल्हि ॿुध उमर जे तू उमर बिन ख़त्ताब त मां फातिमा बिन ख़त्ताब जे तू ख़त्ताब जो पुट मां ख़त्ताब जी धीउ जे पे जो खून तो में उन पे जो खून मुंह में हाणे ॻाल्हि ॿुध मारे मारे गपा गपा करे छॾींदे हाय मोहम्मद मुस्तफा जो कलमो न छॾींदासीं हज़रत उमर फरमायो हीअ भेण ज़िंदगी पंहिंजे भाउ ॾे अखि खणी बि न निहारींदी अॼु अखियूं अखियुनि में मिलाए करे उमर खे ॾियो जवाब ॾे हिनखे कहिड़ी ताक़त छाजी ताक़त अल्लाह अल्लाह ओ दोस्त मंझ तो ही बिरोई वारो हज़रत उमर जी भेण फातिमा बिन्त ख़त्ताब खे बि का बि ताक़त न हुई ताज़ा ताज़ा कुरान जा सबक वठी आई जो कुरान जी ताक़त हुयसि असां जो बंदी भी कुरान जी ताक़त ते ॻाल्हायूं जाते भी ॻाल्हायूं असम्बली में रोड ते मिंबर ते मस्जिद में असां वटि रॉकेट लॉन्चर कोन्हे क्लाशनकोफ कान्हे असां वटि ताक़त आहे न हीअ शइ आहे जंहिंजो नालो अल्लाह जो कलाम कुरान मजीद के झुका जेको पढ़े बुधे त दिल ठरे बुधे त दिल कुरान बुधो त दिल ठरे वधी या सड़े वधी जंजी जंजी ठरे ते भई त मथे खणी नारो थानो तकबीर शाने कुरान उलमाए हक उलमाए देवबंद जे कुरान बुधी दिल ठरई थी त वो मोमिन ना मोमिन अब्दुल जब्बार 15 मिनटन वारो मौलवी न अथव 2.5 कलाकन वारो आ मैंने बारे दुआ था करो बारे बारे का वो वाजियो तो जो या भी सुभान अल्लाह न करंदो मां भी कलाक तक कया न यार हे वेठो आ यार बस जल्दी तो पोनो कलाक थियो खैर ऐसा खबर नहीं पहले दिल जो मरीज में वाल भी पहले जने कुरान पढ़ंदा तो सब बर्रा तर्रा सब खत्म थी विनान बीमारियों खत्म थी विनन दिल के ताकत मोमिन जी निशानी रब कुरान में लिखी आदा सुभान अल्लाह चो त अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाइंदा इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युक़ीमूना अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो हुसैन कीअं पहुचंदो जो यादो बाटे हे त निंड पइजी वई आखिरी हिकिड़ो हथ कयो पर निंड सुभान अल्लाह पोयां पोयां धुप वारे वारा वरी ॿीहर मूंखे घुराईंदा सुभान अल्लाह वेठा तई है न हेॾो हे मुंहिंजो यार इरशाद चांडियो अॼु मां न सुञातो मां सलाह हिन मूंखे घुरायो वॾा छह परस ॾाढ़ी तो हुयसि कान मुर्गो मां हिन जे घोट वाइस करे आयो 2-3 साल थींदा फोन ते राब्तो अज भी फोन ते राब्तो कई इरशाद चांडियो अदे सूबेदार बुधासी अचे वदो बेटा से कमरे में ही आयो
माने न सुञातो पर माने सां उथी मिलियो छो त जंहिंखे मोहम्मद जी सुन्नत हूंदी आहे न मां उनखे उथी भागुर पाईंदो कुदरत माने सुञातो कोन बेटा ते मांखे सोबदार जो से सुञानोस था मां तो ना यार सही मां जो केरा चइसे हे तुंहिंजे वाइज़न जे करे त मां ॾाढ़ी रखी आहे बारो इहो हिकिड़ो ई अमल असांजो हिन तव्हां जे ॻोठ में बि तौहीद खे बिज विझण वारा त साईं मौला दाद वारा साईं अली गोर खान वारा नंढड़ो जॾहिं मां उते वाइज़ कंदुमि त समझो था न जाम हा नालो न वठंदुसि पर अल्लाह अहिड़ी हुनखे क़ुरान जी सम्झ ॾिनी जो क़ुरान जो ॿुधूं त लूह लूह ठरी पियनि पक्का मुवाहिद मुजाहिद बणिजी विया चओ न सुभान अल्लाह कुरान तो फरमाए मोमिन जी निशानी आहे अल्लाह जो नालो ॿुधंदो दिलि ॾकी वेंदसि ॿिए नंबर में मोमिन जी निशानी व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम जॾहिं मोमिन कुरान ॿुधंदो दिलि ठरी वेंदी हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला नो भेण खे चवे पियो छाॾा पढ़ो चई कुरान तवजो कर फरमाए मां के बुधाए भेण चयो अदा कुरान पाक ला यमसुहु इल्लल मुतहहरून तो फरमाए कुरान के अतलायो पाक थी करे सैयदना उमर फारूक वुजू कयो गुस्ल कयो कपड़ा तब्दील कयो हज़रत उमर जी भेण जो नालो फातिमा हो पढ़े पई कुरान उहा सूरत जेका अल्लाह पाण पढ़ी मलाइकन ॿुधो हो चवन मुबारक उन उम्मत के जंहिंखे इहो क़ुरान मिलंदो कलम अल्लाह अल्लाह हुसैन अहमद बरोईअ जे दावत जो अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां उहा सूरत पढ़ा जेका उमर फारूक जी भेण पढ़ी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतन लिमन यख्शा तंज़ीलन मिम्मन खलक़ल अर्ज़ वस्समावातिल उला अर्रहमान अलल अर्श इस्तवा हज़रत उमर रोए पियो पत्थर दिल हो उमर जे दिल के पानी करण वारो अल्लाह जो कुरान हो भेण के चई थी चुप कर वधीक न पढ़ मुझो यहाँ तो पढ़ जल्दी क्यों मुखे मिठे मोहम्मद करीम ने वठी हलो साहबिया नबी से जो दरवाजे का लकीर मल से दो मुसलमान छोड़ रहा या रसूल अल्लाह उमर तो अच्छे उमर उमर ना है सही उमर सही उमर ना है हुजूर फरमाए उमर ना है हाथ में तलवार सही उमर ओ दोस्त मामा जतो ही देगो तुझा मुजाहिदो मदीने जे मीर फरमायो मुझा बचड़ उमर न तो अचे मां मोहम्मद करीम जी दुआ जो जवाब तो अचे उमर आयो नबी से चाचो हमजा असदुल्लाह व असद रसूल हमजा नबी से फरमायो जो चाचो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो शेर चने उमर के उमर जा इरादा सही आहिनि तो उमर जे लाइ सेजूं विछायूं हन खिदमत करण लाइ जे उमर जे इरादे में का तलवार खईंदो जे हेर फेरा न त पोइ उमर जी तलवार जो जवाब हमज़े जी तलवार ॾींदी आयो अदब सां उमर कीअं आयो आहे चईं मोहम्मद मुछा तुझे दीन इस्लाम में दाखिला वठण आयो आहे मोहम्मद मां तुझो कलमो पढ़ण आयो आहे पेट सां पत्थर बदल हा खुदा जो कसम मानी नहीं एक बे के छुछू हणी चवन था मुबारक थई उमर भी अची वियो एकले जो नारे तकबीर नारे तकबीर
तकबीर, नारे तकबीर। शाने हजरत उमर फारूक, शाने हजरत उमर फारूक, नारे तकबीर। उमर जो जिक्र न जे करे मुझे दिल में याद आयो। हुजूर फरमाए सो उमर जी मुझे इलू बहादुर शैतान तो कांड जे तो इन शैतान ला यखा मिनका या उमर। हदीस पढ़ी तम लाड़का ने कहा कही करे आयो आ कूड़ न हणंदुस मोहम्मद जो फरमाना त उमर शैतान तो कांड जंदो। हुजूर जो फरमाना पान फरमाए उमर मां ख्वाब लधो पान फरमायो ॾियो ख़बर चईसी कहीं चयो मां कहिड़ो। हुजूर फरमाए मां ख्वाब लधो मांखे माण्हू नज़र आयो ॾिसां पियो कंहिंखे कमीज़ सीने ताईं कंहिंखे चेल ताईं कंहिंखे गोॾ ताईं गोलनि ताईं कमीज़ उमर जी ॾिठम त पेरनि खां हेठि लड़केस पई। या रसूल अल्लाह इन ख्वाब जो तबीर हाय मदीने जे मीर फरमाए मुझो दीन इस्लाम कंहिंखे सीने ते कंहिंखे चेल ते कंहिंखे गोॾनि ते। हुजूर फरमायो मुस्तफा ख्वाब में ॾिठो उमर जो इस्लाम ना जे चोटी काटी करे वारनि जे चोटी ताईं मुंहिंजो उमर इस्लाम ही इस्लाम हुयो। उमर उमर जी साईं माण्हू मरंदा आहिनि कंहिंजे पीउ मरंदो आहे कंहिंजे चाचो कंहिंजे भाइर हदीस पढ़ा उमर जॾहिं तूं मरंदे न त तुंहिंजे मथां मां मोहम्मद जो दीन ऐं इस्लाम रोअंदो। लौ कान बादी नबी लकान उमर ॻाल्हि तो क्या हज़रत उमर के नबी से शैतान तो कंड जे तो कब्र में कीअं कंदे नबी साईं खे चई या रसूल अल्लाह कब्र में कुरान हूंदो गॾु सुभान अल्लाह सचो ये कुरान हूंदो। नबी साईं फरमाए कुरान सब मोड़ जा साथी हैं कुरान तोड़ जो साथी सब मोड़ जा साथी हैं कुरान तोड़ हित भी गॾु कब्र में भी गॾु मशर में भी गॾु जन्नत में भी गॾु सुभान अल्लाह। धुप वारे वारा ॿुधंदई विदाई को साउंड मां चयो घणा किलोमीटर 4 किलोमीटर ते तुंहिंजो आवाज़ सुभान अल्लाह नथो थिए ऐं कुल छकणी आयो अॼु ईंदड़ सर 12 घुराईंदासीं चओ सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर कलमे वारो खुदा जी ज़ात जो कसम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो उमर कब्र में किया कंदे हज़रत उमर जो या रसूल अल्लाह कब्र में कुरान हूंदो। मदीने जे मीर फरमायो आओ सब मोड़ जा साथी कुरान तोड़ जो साथी हित भी गॾु कब्र में भी गॾु महशर में भी गॾु जन्नत में भी गॾु। अल्लाह 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 ॿुधो पुरोही साहबान जे दावत अचण वारो कलमे वारो मुसलमान मुंहिंजे साईं खे उमर चयो ओ मुंहिंजा साईं मां घोर वञा कुर्बान वञा जेकॾहिं ही कुरान कब्र में गॾु हूंदो त उमर जो हिकिड़ो पैर कब्र में हूंदो ॿियो पैर जन्नत में हूंदो। हिन सवाबदारी बेवफा न थियो जीअं बि जलसे में वञो आख़िर ताईं वेहो ॿियो न था कयो न सुबुह जो ॿुधायो मां त काबतुल्लाह खे ॾिसण सां रहमत वसंदी आबे ज़मज़म जे ॾिसण सां रहमत वसंदी। क़ुरान पढ़ियल न आहे न छड़ो खोले 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 ये क़ुरान जी ज़ियारत कंदव न त अल्लाह जी कावड़ टरी वेंदव रब जी रहमत जो मींहुं वसी पवंदो। चलो ॾिसण ॾिसण पढ़ण तो सवाब पढ़ण तो सवाब खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम सभनी मां भलो हुआ जेको कुरान पढ़ी वरी ॿियनि खे पढ़ाए। असां चवंदा भलो हुआ जेको जहाज ते घुमे
भलो वाले को कपड़ा या कपड़ा पाए ना खाने लायक कुछ भी ना हो जे वेही करे दोस्त मोहम्मद जतो ये जे मस्जिद में वेही करे कारी किफायतुल्लाह कुरान जी तालीम बचन के पढ़ाए मौलाना मौला ताजे इन्होंने पुरान कमरन में भगल कमरन में वेही करे कारी साहब कुरान वेठो पढ़ाए लाड़का जे कहे मदरसे में रब मेहर शाह में कुंभन में गंबट में वेही कुरान पढ़ाई मदीने जे मीर फरमाए दुनिया जे सब ने मानन मां भले में भलो ये तो जो कुरान पढ़ी वरी बिन के कुरान पढ़ाए माता ने मेड़ खणी आयो मोहब्बत कियो ओ मुझो अमणी ओ मुझो न्याणी ओ मुझो भेनर अल्लाह ता जो पर्दो हया सलामत रखे नमाज पढ़ो अम्मा बच्चन की तरबियत क्यों अम्मा सुबह सा उतारे पंजन बच्चन के पाबंदी सा मस्जिद में मोकलो तो सबक कुरान जा वठिया वो मुझो अमणी तहां भी खोले कुरान पढ़ो पढ़े ना हो तो ज़ियारत क्यों ओ मुझा कुराड़ा ओ मुझा दादा ओ मुझा नाना ओ मुझा पुत्र ओ मुझा भाव इन कुरान के खोले ज़ियारत कर हाफिज तो रोज रोज घट में घट यासीन तो पढ़ो नबी से फरमाए जो सुबह जो यासीन पढ़ी निकरे सॼे ॾींहं जा अल्लाह हुकम आसान करे छॾे 83 बारा कुरान जा हाफिज तिलावत करे अॼु मां 83 बारा कुरान जा पढ़े 1100 दफ़ा दुरूद शरीफ पढ़ियो सब हिसार पढ़ी दुरूद पढ़ो गिला न कयो साड़ न कयो हसद न कयो कंहिंजा हक़ न खाओ क्या मजे ॾियारे चङा भला टंगिया पिया हूंदा हक़नि जे को न्याणीअ जे हक़ में को पुट जे हक़ में को ज़ाल जे हक़ में को ओड़े पाड़े जे हक़ में हक़ माफ़ करायो हिते ये माफ़ न थींदा जेसिताईं माफ़ न करे ॿिए नंबर में वफ़ादार मोहम्मद हुआ ही गड्डो मोहम्मद वफ़ादार मोहम्मद का वधीक पीर भी एडो वफ़ादार ना है जेडो मिठो मोहम्मद सदको वञा सो वफ़ादार मदीने जे मीर सां मोहब्बत कियो कंदो कंदो मां दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला असांजे नौजवान मुजाहिद हुसैन अहमद ऐं उन जा साथी जेके भी आहिनि उन जे पंहिंजी कमेटी में साईं मौला दादी रहमत शफ़क़तूं आलिम सगोरो साईं असांजो वडेरो अली गौर खान भी जेकॾहिं पढ़े या त इहो बि आलिम थी वञे हा साईं सां गॾु पढ़ंदो खोड़ ग्रामर पढ़ियल आहे सर्फ नहव ताईं पढ़ियल आहे इहो जेको आहे इहा तालीम आहे हिन तालीम जे करे हिन खां अक़ीदो न वियो आहे हाफ़िज़ पर हाफ़िज़ खां वधीक इज़त आलिमनि जी आहे आलिमनि जी आहे अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबीअ जा वारस अथव मां तव्हां खां पुछां थो क़यामत जे ॾिहाड़े को उथंदो ज़रदारीअ सां को नवाज़ शरीफ़ सां को इमरान ख़ान सां पर भले भागन वारा उहे आहिनि जो क़यामत जे ॾिहाड़े सॾु थिए त उथी अचो ताज मोहम्मद अमरोटी जा मुरीद अहमदुल्लाह हालिजी वारा हो बेर शरीफ वारे जा मुरीद शहीद खालिद महमूद जा मुहिबा आलिमन सां गॾु रहण वारो मोटी अचो अचो हेॾे क़यामत जे ॾिहाड़े इन जमीयत उलमा इस्लाम जे परचम जे साए में इन आलिमन सां गॾु हलो जिते मिठे मोहम्मद खे अल्लाह लिवाउल हम्द जो झंडो ॾींदो जो 1.25 लख नबी मोहम्मद जे झंडे हेठां अची बीहंदा इहो भलो उलमा जो साथ ॾियो उलमा जी इज़त कयो पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान पढ़ायो मदरसनि सां तावन कयो मदरसनि सां ॾियो हीतरे जी वेंदो पोखणी ते पोखण त वेंदे मुंद चढ़ी पानी भी थी नहीं पोयरो सुकी थी नहीं सोक जिते लुड़ंदो लोग पता सके हिक संगल है जे हुसैन सां तावन कयो न अॼु हिन जलसे में को गिला छॾे वियो को ज़िना छॾे वियो को कंहिंजी साड़ छॾे वियो को हसद छॾे वियो को शिरक छॾे वियो को निमाज़ी थी वियो कंहिं ॾाढ़ीअ जो वाइदो कयो खुदा जो कसम जेस ताईं अमल कंदो जंहिं बि न जलसे में तावन कयो न उन जी हयाती ताईं जेस ताईं उहो अमल कंदो हिन खे भी अजुर मिलंदो अजुर जूं वॾियूं शाखूं अथव वॾियूं तबलीग जमात वारनि सां वीचारो असांजो सोबदार हले थो हिन तबलीग जमात जे में सामान न मन को बेनमाज़ी निमाज़ी हिन खे भी अजुर मिलंदो उन्हनि खे भी